केमिस्ट्री क्लास 9 बाब 8 केमिकल रिएक्टिविटी सबक 9 कॉन्सेप्ट मैप। आऊं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजीला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। अॼु असांजे लेक्चर जो मौज़ू आहे बाब 8 केमिकल रिएक्टिविटीअ जो कॉन्सेप्ट मैप, जंहिंमें असां मुख़्तसरन जेको हिन बाब खे पढ़ियो आहे उन जे कॉन्सेप्ट खे असां हिकिड़े मैप जी सूरत में पढ़ंदासीं त कीअं कीअं शयुनि खे सम्झंदा ऐं अॻिते वधंदा हलियासीं। हीअ असांजे केमिकल रिएक्टिविटीअ जो कॉन्सेप्ट मैप आहे, जंहिंमें असां मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स ऐं मैटर ऐं उन्हनि में पैदा थींदड़ जेके कीमियाई तब्दीलियूं आहिनि उन्हनि खे असां पढ़ियो आहे। केमिकल रिएक्टिविटी यानी केमिकल इंटरेक्शन बिटवीन केमिकल सब्सटेंसेस। केमिकल रिएक्टिविटीअ जो मतिलबु आहे कीमियाई शयुनि जे विच में कीमियाई ताल्लुक़, कहिड़े तरीक़े सां कीमियाई शयूं पाण में कीमियाई अमल कनि थियूं, कीमियाई ताल्लुक़ जोड़नि थियूं, उनखे असां केमिकल रिएक्टिविटी चऊं था। ऐं जेको केमिकल सब्सटेंस आहिनि जिन जे विच में कीमियाई अमल थींदा आहिनि, उहो मादो टिनि क़िस्मनि जो थी सघे थो: नॉन मेटल, मेटल या मेटलाइड्स। असां हिन बाब में ख़ासि तौर ते अंसरनि ते फोकस कयो हुयोसीं, जिन में असांजा हिकिड़ा आंसर हुया नॉन मेटल गैर धातु, ॿिया हुया मेटल धातु, टियां हुया मेटलाइड्स याने धातुअड़ा। इहे पाण में हिक ॿिए सां कीअं कीमियाई अमल कनि था, उन्हनि में कहिड़ियूं कीमियाई तब्दीली अचनि थियूं, उन्हनि खे असां डिस्कस कयो हुयोसीं। नॉन मेटल जे बारे में असां पढ़ियो हुयोसीं त ईज़िली एक्सेप्ट इलेक्ट्रॉन, इहे गैर धातु आसानी सां इलेक्ट्रॉन क़बूल कंदा आहिनि या इलेक्ट्रॉन हासिल कंदा आहिनि एंड फॉर्म नेगेटिव आयन ऐं काटू चार्ज वारी आयन ठाहींदा आहिनि, इलेक्ट्रोनेगेटिव कैरेक्टर। इहो हीअ जेका वस्प आहे त उहे आसानी सां इलेक्ट्रॉन क़बूल कंदा आहिनि ऐं हिकिड़ी नेगेटिव आयन ठाहींदा आहिनि। इहा उन्हनि जी ख़ासियत आहे जंहिंखे असां सॾींदा आहियूं इलेक्ट्रोनेगेटिव कैरेक्टर। हर गैर धातु इलेक्ट्रोनेगेटिव थींदो आहे, यानी उहो ईज़िली इलेक्ट्रॉन एक्सेप्ट कंदो आहे ऐं नेगेटिव आयन में तब्दील थी वेंदो आहे। हेलोजन्स आर नॉन मेटल्स। तव्हांखे यादि हूंदो त असां हेलोजन्स जे बारे में पढ़ियो हुयोसीं त उहे पिणु गैर धातु आहिनि। असांजी पीरियाडिक टेबल में 7हों ए ग्रुप हेलोजन्स जो आहे, जंहिंखे असां क्लोरीन फैमिली पिणु चवंदा आहियूं, जिन में क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन इहे सभु अची वञनि था। हेलोजन्स जो मतिलबु आहे लूणु ठाहींदड़। हेलोजन्स एक्ट एज ऑक्सीडाइजिंग एजेंट्स। हेलोजन्स फ्लोरीन, क्लोरीन जेके बि आहिनि उहे ऑक्सीडाइजिंग एजेंट तौर ते कमु कंदियूं आहिनि। इहो ऑक्सीडाइजिंग एजेंट छा कंदा आहिनि त ॿियनि जी ऑक्सीडेशन कराईंदा आहिनि, यानी ॿिए खां इलेक्ट्रॉन लूज़ कराईंदा आहिनि। हिते असां मथे पढ़ियोसीं त नॉन मेटल इलेक्ट्रॉन हासिल कंदा आहिनि ऐं असां चवंदा त इहे ई जेके हेलोजन्स आहिनि नॉन मेटल आहिनि, इहे ऑक्सीडाइजिंग एजेंट आहिनि, यानी ॿियनि खां इलेक्ट्रॉन लूज़ कराईंदा। जॾहिं इलेक्ट्रॉन ॿियनि खां लूज़ कराईंदा, ॿियनि जी ऑक्सीडेशन कराईंदा, त उहो ई इलेक्ट्रॉन हिकु या ॿ या टे उहे पाण क़बूल कंदा आहिनि। एलिमेंट्स ऑफ ग्रुप 8A आर नॉन मेटल्स। इन जे बारे में असां पढ़ियो हुयोसीं त 8हों ए ग्रुप जेको आहे पीरियाडिक टेबल में, उहो नोबल गैसेस जो ग्रुप आहे। उन्हनि जूं कुझु फिज़िकल प्रॉपर्टीज़ आहिनि जेके गैर धातुनि जहिड़ियूं आहिनि। मिसाल जे तौर ते उहे फिज़िकल स्टेट में जेको बि नोबल गैसूं आहिनि 8हें ए ग्रुप वारियूं, उहे गैस जी हालत में हूंदियूं आहिनि ऐं नॉन मेटल जेके आहिनि खोड़ सारा उहे गैस जी हालत में हूंदा आहिनि। ॿियो इहो आहे त उहे इलेक्ट्रिसिटी ऐं हीट जा नॉन कंडक्टर आहिनि, छो त उहे गैस जी हालत में आहिनि। इहे कुझु ख़ासियतूं आहिनि जेकी 8हें ए ग्रुप जे नोबल गैसेस जूं नॉन मेटल्स सां मिलनि थियूं। पर ॿियूं ख़ासियतूं अहिड़ियूं आहिनि जेकी नॉन मेटल्स सां उन्हनि जो मेलाप नथो थिए। फॉर एग्ज़ाम्पल, मिसाल जे तौर ते नोबल गैसेस इलेक्ट्रॉन एक्सेप्ट न आहिनि कंदियूं, छो त उन्हनि जो पंहिंजो ऑक्टेट या डुप्लेट पूरो हूंदो आहे। उहे ऑक्सीडाइजिंग एजेंट कोन हूंदियूं आहिनि, उन्हनि जो इलेक्ट्रोनेगेटिव कैरेक्टर कोन हूंदो आहे। इन जे करे नोबल गैसेस खे असां नॉन मेटल्स कोन था चई सघूं। उन्हनि जूं कुझु ख़ासियतूं उन्हनि जहिड़ियूं आहिनि। ॿियो असां पढ़ियो हुयोसीं मेटल धातुनि जे बारे में। ईज़िली लूज़िस इलेक्ट्रॉन। धातु आसानी सां इलेक्ट्रॉन विञाए छॾींदा आहिनि एंड फॉर्म केटायन।
ऐं उहे वाधू चार्ज वारी आयन ठाहींदा आहिनि. इलेक्ट्रोपॉज़िटिव कैरेक्टर हिन ख़ासियत खे जेका धातुनि जी आहे त उहे इलेक्ट्रॉन विञाईंदा आहिनि ऐं वाधू आयन में तब्दील थी वेंदा आहिनि. इन ख़ासियत खे असां चवंदा आहियूं इलेक्ट्रोपॉज़िटिव कैरेक्टर. गैर धातुनि में इलेक्ट्रोनेगेटिव कैरेक्टरिस्टिक हूंदी आहे, जॾहिं त धातुनि में वरी इलेक्ट्रोपॉज़िटिव कैरेक्टरिस्टिक हूंदी आहे, यानी इलेक्ट्रॉन ॾियण में उहे पॉज़िटिव हूंदा आहिनि. फर्स्ट ए ग्रुप सेकेंड ए ग्रुप एलिमेंट्स आर हाईली इलेक्ट्रोपॉज़िटिव. जेको पहिरियों ए ग्रुप आहे अल्कली मेटल्स वारो, सोडियम लिथियम वारो. ॿियों ए ग्रुप आहे बेरियम मैग्नीशियम कैल्शियम वारो, अल्कलाइन अर्थ मेटल्स जंहिंखे असां चवंदा आहियूं. इहे तमामु वॾा इलेक्ट्रोपॉज़िटिव एलिमेंट्स आहिनि. इहे इलेक्ट्रॉन ॾियण में तमामु घणा आमिल हूंदा आहिनि, रिएक्टिव हूंदा आहिनि. फॉर्म बेसिक ऑक्साइड्स. इहे जेकी फर्स्ट ए ऐं सेकेंड ए ग्रुप वारा मेटल्स आहिनि उहे जॾहिं ऑक्सीजन सां रिएक्शन कंदा आहिनि, ऑक्साइड में जॾहिं तब्दील थी वेंदा आहिनि, जीअं सोडियम ऐं ऑक्सीजन सोडियम ऑक्साइड, लिथियम ऐं ऑक्सीजन लिथियम ऑक्साइड, मैग्नीशियम ऐं ऑक्सीजन मैग्नीशियम ऑक्साइड. हाणे इहो ऑक्साइड आहे हिननि जो मेटल ऑक्साइड. इहो मेटल ऑक्साइड बेसिक ऑक्साइड हूंदो आहे, यानी इहो जॾहिं पाणी में मिलंदो त हिकिड़ो बेसिक सॉल्यूशन तयारु कंदो आहे एंड एक्ट एज़ रिड्यूसिंग एजेंट्स. ऐं हीअ जेके फर्स्ट ए ऐं सेकेंड ए ग्रुप वारा मेटल्स आहिनि उहे रिड्यूसिंग एजेंट्स तौर ते कमु कंदा आहिनि. रिड्यूसिंग एजेंट छा कंदा आहिनि? ॿिए जी रिडक्शन कराईंदा आहिनि. रिडक्शन जो मतिलबु आहे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. हाणे ही पाण इलेक्ट्रॉन लूज़ कंदा आहिनि, इन जे करे इलेक्ट्रॉन जो लूज़ कंदा त ॿियो उहो गेन कंदो, यानी उनजी रिडक्शन थींदी. तंहिंजे करे ही पाण छा आहिनि? रिड्यूसिंग एजेंट आहिनि, छो त ॿिए जी रिडक्शन था कराइनि, उनखे इलेक्ट्रॉन था ॾियनि, हो हासिल थो करे त रिडक्शन थी थिए ऐं उहो रिडक्शन कराए केरु थो? ही. इन जे करे हे पाण रिड्यूसिंग एजेंट्स आहिनि. नोबल मेटल्स आर लेस इलेक्ट्रोपॉज़िटिव. नोबल मेटल्स जेके आहिनि जीअं सोन, प्लाटिनम, रोडियम, सिल्वर, इहे घटि इलेक्ट्रोपॉज़िटिव हूंदा आहिनि. सो दे आर कोरोजन रेज़िस्टेंट. इन जे करे उहे कट या खाद जा मुखालिफ़ हूंदा आहिनि, खाद रोक हूंदा आहिनि. इन्हनि खे कोरोजन आसानी सां नाहे लॻंदी. छो त इहे पाण जो इलेक्ट्रोपॉज़िटिव जो घटि आहिनि, त ऑक्सीजन जॾहिं हिननि जे वेझो ईंदी आहे त इहे हुनखे इलेक्ट्रॉन आसानी सां नाहे ॾींदा. इन जे करे ऑक्सीजन खे इलेक्ट्रॉन नथा ॾियनि त ऑक्सीजन हिननि सां रिएक्शन न कंदी. ऑक्सीजन रिएक्शन करे त कट लॻे, हिननि सां रिएक्शन जो घटि थी करे त इहे पाण कोरोजन रेज़िस्टेंट आहिनि. इहे खाद रोक हूंदा आहिनि एंड डिफिकल्ट टू ऑक्सीडाइज़. इहा जेका ॻाल्हि कईसीं त हीअ असांजा ऑक्सीडाइज़ करण में ॾाढा ॾुखिया हूंदा आहिनि. ॿियो आहे त मेटल रेज़िस्टेंस अगेंस्ट स्क्रैचिंग इज़ कॉल्ड हार्डनेस. धातुअनि जी हिकिड़ी ख़ासियत हूंदी आहे त उहे रहड़ रोक हूंदा आहिनि, उन्हनि जे मथां रहड़ न ईंदी आहे, ऐं इन ख़ासियत खे असां हार्डनेस यानी धातुअनि जी सख़्ती सॾींदा आहियूं. मेटलाइड्स धातुअड़ा एलिमेंट्स हैविंग इंटरमीडिएट कैरेक्टर ऑफ मेटल्स एंड नॉन मेटल्स. मेटलाइड्स वरी उहे अंसर आहिनि जिन खे धातुनि ऐं गैर धातुनि जे विच थरियूं, उन्हनि जे विच वारियूं ख़ासियतूं हूंदियूं आहिनि. कैन फॉर्म एसिडिक आर एम्फोटेरिक ऑक्साइड्स. ही मेटलिक जेके मेटलाइड्स आहिनि उहे जॾहिं कंहिं बि ऑक्सीजन सां रिएक्शन करे पंहिंजो ऑक्साइड ठाहींदा आहिनि त उहो ऑक्साइड एसिडिक बि थी सघे थो ऐं एम्फोटेरिक बि थी सघे थो. एम्फोटेरिक ऑक्साइड यानी जंहिंमें एसिडिक बि ख़ासियतूं हुजनि, बेसिक ख़ासियतूं बि हुजनि, या उहो विच ते हुजे त असां हुनखे एम्फोटेरिक ऑक्साइड चऊं था. मेटलाइड्स जीअं त पाण विच ते आहिनि, तंहिंजे करे उन्हनि जा ऑक्साइड्स जेके आहिनि उहे बि एम्फोटेरिक थी सघनि था. हार्डनेस जी असां ॻाल्हि कईसीं त धातुनि जी अहिड़ी ख़ासियत जेका रहड़ रोक हुजे, जंहिंजे मथां रहड़, जंहिंजे मथां स्क्रैच न अचे, त इन ख़ासियत खे चइबो आहे हार्डनेस. हाणे हार्डनेस जो मतिलबु आहे जेकॾहिं हिकिड़ो धातु असां चऊं था त बाबा लोह वधीक हार्ड आहे एज़ कंपेयर टू सोन, त यानी असां इहो था चऊं त लोह ते रहड़ नथी अचे पर सोन ते रहड़ अची वेंदी आहे. हार्डनेस जे बारे में वधीक असां इहो पढ़ियो हुयोसीं त हार्डनेस इज़ मेयर्ड इन मो स्केल. मो नाले हिकिड़ो साइंसदान हुयो, उन स्केल ठाही हुई जंहिं ते असां हार्डनेस जी माप कंदा हुयासीं.
हाणे बि असां हुन जी मोह स्केल ते धातुनि जी या ॿियनि अहिड़नि सब्सटेंस जी हार्डनेस जी माप कंदा आहियूं। अल्कली मेटल्स आर सॉफ्ट मेटल्स। अल्कली धातु उहो जेको पहिरें ए ग्रुप जी ॻाल्हि कईसीं, लिथियम सोडियम पोटेशियम वारा, उहे सॉफ्ट मेटल्स हूंदा आहिनि, नरम धातु हूंदा आहिनि। मेटल्स लाइक आयरन Fe, निकिल Ni, टंगस्टन W आर हार्ड मेटल्स। लोह, निकिल, टंगस्टन सख़्तु धातु सॾिबा आहिनि। हाणे अल्कली मेटल्स आहिनि सॉफ्ट, यानी इन्हनि ते रड़ अची वेंदी, रड़ जो निशान ईंदो। पर ही जेके मेटल्स आहिनि आयरन, निकिल, टंगस्टन, इहे हार्ड मेटल्स आहिनि, यानी उहे रड़ रोक थींदा आहिनि, उन्हनि जे मथां रड़ जो निशान जेको आहे उहो नथो अचे। इन जे आख़िरी पॉइंट सां गॾोगॾु असांजे चैप्टर जो कंसेप्ट मैप हिते पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।